नाज़रीन, बॉबी ऑयल कॉम्प्लेक्स जे मुलाज़मन पारां मुतालबनि जी मञता लाइ 10 ॾिहाड़े बि कम छॾ हड़ताल करे ऑयल फील्ड जे मुख्य दरवाज़े आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतिजाज कंदड़ मुलाज़मन धरती न्यूज़ जे ॾाम नवाज़ अली रिपोर्टर सलीम लसकानी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। पूरे पाकिस्तान में हड़ताल हले पई, जंहिंमें असांजो पहिरें नंबर ते पंहिंजो वेल चौकीदारनि जो इशू आहे, जिन खे 17 सालनि खां रेगुलर न पियो कयो वञे। ऐं ॿियो मुतालबो इहो आहे त बल्कि हू पंहिंजूं जवानियूं ॾेई चुका आहिनि। ऐं ॿियो मुतालबो इहो आहे त असांजो एग्रीमेंट जेको ऑलरेडी सेटल्ड आहे, ऑलरेडी हुन ते गुफ़्तशुनी मुकमल थी चुकी आहे, जेको उन में 1.5 लाख जारी रखियो आहे। ख़ासि तौर ते असांजो जेको ईडी आहे उहो 1.5 लाख पैदा करे वेठो आहे। असांजे मैनेजमेंट का यो मुतालबो आता फौरन असांजा मुतालबा जेके आहिनि से मंजूर कया वञनि। हमारा सबसे बड़ा मुतालबा यही है इस वक्त, एग्रीमेंट और वेल चौकीदारों को रेगुलराइजेशन किया जाए, इनको रेगुलर किया जाए। मैनेजमेंट इस हद तक मजदूरों को ना लेके जाए। अलकासिबुल हबीबुल्लाह मजदूर अल्लाह के दोस्त हैं, इनको सताया ना जाए, इनके हकूक इनको दहलीज पे दिए जाए। और हम उस वक्त तक नहीं उठेंगे जब तक हमारा एग्रीमेंट नहीं हो जाएगा। वेल चौकीदारों जेके 2005 खां ओजीडीसी में आहिनि ऐं लैंड होनर जा माण्हू आहिनि, उन जा माण्हू आहिनि, उन्हनि जो औलाद आहे, उन्हनि जो जाइज़ हक़ आहे उन्हनि खे रेगुलर कयो वञे। जेके चौथे ॿे जा बाक़ी मेंबर हुआ इन जा साथी उहे बहाल थी चुका आहिनि, उन्हनि जो नोटिफिकेशन निकिरी चुको आहे। सिर्फ़ु हिननि वेल चौकीदारनि जा ई नोटिफिकेशन रुकिया पिया आहिनि। 2005 जी भर्ती आहियूं, वेल चौकीदार ज़मींदार आहियूं। ज़मीनूं असांजूं, ॿनियूं असांजूं, खूह उन्हनि मंझि। उहे जेके बि माण्हू आहिनि उहे सभु जा सभु अॼु इन शइ लाइ वेठा आहिनि जा उन्हनि खे रेगुलाइज़ेशन जा लेटर ॾिना वञनि। अॼु असांखे 10-11 ॾींहं थी विया आहिनि पुरअमन एहतजाज कंदे। असांजा 2 जाइज़ मुतालबा आहिनि, हिकिड़ो त एग्रीमेंट, ॿियो वेल चौकीदार जो हिकिड़ो त असांजो आहे एग्रीमेंट जो, ऐं ॿियो आहे वेल चौकीदारनि खे पको करणु। अच्छा, असां जेके बि वेल चौकीदार संदे ज़मीननि मां जेके खूह निकिता, असां उन्ही ओजीडीसी के रूल मुताबिक उन्हीं ते भर्ती थियासीं। एग्रीमेंट को फिर फॉर अप्रूव करा जाए बोर्ड से, और दूसरा ये वेल चौकीदारों के जो लेटर है उनकी इशू किए जाए। लेकिन इनके साथ साथ हमारा एक और मेन मुतालबा, ये जो थर्ड पार्टी के लोग यहाँ 12 साल 15 साल से ड्यूटियाँ कर रहे हैं, उनका नाम इदारे के अंदर नहीं है। हम वक्ते हाकम से और अपनी मैनेजमेंट से ये अपील करते हैं कि फिल फॉर उनको भी रेगुलर किया जाए।